संत वृंदावन में भजन कंदा, ये भी सच्ची घटना है न कलयुग जी। तब हाणे जी कुछ समय पहिरों जी घटना, वो ॾाढे प्रेम सां भगवान जो भजन कंदा, कॾहिं भी धन पाण वटि न रखंदा, कुछ भी न रखंदा। वॾा वॾा लखपति करोड़पति उन्हनि जे चरणनि जे साम्हूं अची वेहंदा, उन्हनि खे सभु चवंदा कि असां खां कुछ सेवा वठो, कुछ सेवा वठो। चवंदा न जेकी ज़रूरत आहे बसि पाण ई करे छॾियो, मूंखे कुछ भी न ॾियो। हा कुछ नज़र अचेव तो पाण ई सेवा कयो, मूंखां पुछो भी न। ए धन वन जो रिश्तो असां सां न रखजो भाई, उहो संत चवंदा। चओ हरे राम। शायद उन्हनि जो नालो गया प्रसाद जी महाराज शायद। तो खूब भजन कंदा। उन्हनि जो हिकिड़ो नियम हूंदो, रोज सुबुह जो 4 बजे उथी करे न वृंदावन में जेकी परिक्रमा मार्ग आहे उते बुहारी पाईंदा। रोज गोवर्धन जी परिक्रमा भी कंदा त उते बुहारी पाईंदा, उनखे चवंदा तो सोहनी सेवा। अॼु भी भक्तजन कंदा अथव, बुहारी पाईंदा। पो रोज एडी बुहारी पाईंदा, एडी बुहारी पाईंदा जेसिताणी पाईंदे 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 बुहारी न टुटी पए तेसिताणी पूरे वृंदावन जी सफ़ाई कंदा, जेसिताणी करे सघिया, जेसिताणी वो बुहारी टिकी। चओ हरे राम। पो जेॾी महिल उहो बि टुटण लगे कि भई हाणे बुहारी जी हालत ख़राब आहे, टुटण वारी आहे, त पोइ संत उन बुहारी खे खणी ईंदा ऐं वृंदावन जे ई रज में थोड़ो सो खोटे करे उन बुहारी खे उते विझी छॾींदा, मथों मिट्टी विझी जल विझी छॾींदा। कोई पुछंदो अरे छा था कयो बाबा, हे छा बुहारी था दफनायो, छा था कयो इहो? त संत ॾाढे भाव में चवंदा भैया अरे असां खां वधीक त इहे भागन वारी बुहारी आहे, जंहिं जीते जी बि वृंदावन जी सेवा कई, मरण खां पोइ बि वृंदावन जी रज में आहे। चओ हरे राम। वृंदावन जी मिट्टी में आहे। ईअं हूंदा संत। पोइ घर ईंदा, पंहिंजे आश्रम ईंदा त उते भंडारो कंदा। केरु पुछंदो कि भंडारो छो था कयो, त ख़ुशि थी करे चवंदा कि अरे अॼु वरी हिकिड़ी बुहारी भगवान में वञी मिली आहे। बुहारी खे बि चवंदा कि उहो भगवान में वञी मिली आहे ऐं भंडारो कंदा उन ख़ुशीअ में। कि कॾहिं उहो असांजो ॾींहुं ईंदो कि वृंदावन में सेवा कंदे कंदे भक्तनि जी, संतनि जी, भगवान जी सेवा कंदे कंदे बुहारी भी छाजे लाइ पाईंदा कि रोज मुंहिंजा प्रभु हिते लीला कंदा हूंदा, उन्हनि खे कोई कंकड़ न लगे। प्रार्थना कंदा कि जीअं बुहारी पंहिंजो दम वृंदावन में छॾे थी, प्रभु असांखे भी एतिरी कृपा कजां कि असां भी सेवा कंदे कंदे इन वृंदावन में ही लीन थी वञूं। चओ जय श्री कृष्ण। एडी महिमा संतन भक्तन, एडी सेवा कई आहे, एडी प्रेम सां भाई। इन भाव ते ही त भगवान राजी थींदा आहिनि, इन भाव ते ही त भगवान कृपा कंदा आहिनि। ऐं ईअं ई थियो भाई। सचन हुया, उन्हनि जो इच्छा हुई कि मुंहिंजो जीवन जेको आहे वृंदावन में सेवा कंदे कंदे गुजरे। भगवान उहो वचन भी स्वीकार कयो, उन्हनि जो जीवन सेवा कंदे कंदे गुजरियो। चओ राम। श्री कृष्ण गोविंद।